सेहतमंद मुआशरे लाइ रांदियुनि जो हुजणु तमामु ज़रूरी हूंदो आहे, पर जदीद मोबाइल फ़ोन आम जाम थी वञण सबबु नौजवाननि जिस्मानी सरगर्मियुनि खां मुंहुं मोड़े छॾियो आहे। माज़ीअ में सिंध जे शहरनि तोड़े ॿहिराड़ी वारनि इलाइक़नि में शाम जे वक़्तु थींदड़ रांदियुनि जो रुझान तमामु घटिजी वियो आहे। नंढा ॿार तोड़ी नौजवान मोबाइल फ़ोन में हलाईंदे मसरूफ़ नज़र अचनि था, जॾहिं त नौजवान तबिके रांदियुनि ॾांहुं मुंहुं मोड़े छॾियो आहे। रांदियुनि जे घटिजी वञण करे रांदियुनि जा मैदान ख़ाली ऐं इस्पतालूं मरीज़नि सां भरियल नज़र अचनि थियूं। माज़ीअ में सिंध जे वाहण बस्तियुनि में आम जाम रांदि थींदड़ क्रिकेट पिणु घटिजी वई आहे। हाणे सिंध जे अक्सर शहरनि तोड़े ॻोठनि में क्रिकेट पिणु घटि नज़र अचे थी। हर नौजवान तोड़े ॿार रांदि खां बाग़ी थी मोबाइल फ़ोन ऐं कंप्यूटर हलाईंदे नज़र अचे थो ऐं उन्हनि कंप्यूटर सां दोस्ती रखी छॾी आहे, जेका दोस्ती सिंधनि जे सिहत लाइ तमामु ख़राबु साबित थी रही आहे। सिंध जे कुझु हंधनि ते अॼु बि माज़ीअ वारियूं रांदियूं थियनि थियूं, जिते शाम जे वक़्तु वरेंग में रांदि छोकिरी रांदि खेॾंदे नज़र अचनि था। कंडियारो भरपासे वारे इलाइक़नि में अॼु बि कोॾी कोॾी रांदि जा मुक़ाबला कराया वञनि था। रांदि जे दौरान ज़ोर आज़माई करे रांदीगर वाह वाह कराए छॾनि था। कंडियारो सां तालुक़ु रखंदड़ पुलिस एहलकार ख़ादिम गांगरो पिणु कोॾी कोॾी रांदि कराए नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई कंदो रहे थो। कंडियारो भरिसां ॻोठ जामनूला में कोॾी कोॾी रांदि जा मुक़ाबला कराया विया। उन मौक़े ते कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे कोॾी कोॾी रांदीगर चवणो हो त साईं रायब गांगरो सिंध में रांदियुनि जो रवाज़ घटिजी वियो, तव्हां करायो था? न साईं, अॼु बि सिंध जो सिंध में रवाज़ आहे रांदियुनि जो। सिहत ऐं रांदि माण्हू खेॾनि त भली ॻाल्हि आहे। जिते असां ॾिसो केॾी ख़ल्क़ आहे रांदि करायूं था पिया, इंशाअल्लाह सदाईं रांदि थींदी रहंदी। अॼु बि सिंध पंजाब जी रांदि आहे, पके शहर में बीमारियूं ख़तमु थींदियूं, सिहतमंद थींदा। ॾिसो असांजी बाडियूं पंहिंजो ताक़त लाइ छा खाईंदा आहियो? कहिड़ा खाधा? साईं असां खीर मखण बादाम ऐं माखियूं। काई ॾींहुं रांदि कराईंदा आहियो? साईं हर 8 ॾींहुं रांदि थींदी आहे हिते सिंध पंजाब जी। अॼु पंजाब जी टीम आई आहे? हा साईं बिल्कुलु, अॼु पंजाब ऐं सिंध जा मुक़ाबला आहिनि वॾा, ज़बरदस्त मुक़ाबला आहिनि। अॼु वधीक पाण ॾिसिजो ज़बरदस्त मुक़ाबला आहिनि। 8 ॾींहुं मुक़ाबला कराईंदा? हर 8 ॾींहुं हर आचर ते मुक़ाबला थींदा ऐं इंशाअल्लाह हलंदा रहंदा। किथां किथां जूं टीमूं ईंदियूं आहिनि? साईं के राखा रोड जा आहिनि, के भिरिया रोड जा आहिनि, के पंजाब जा आहिनि। माना असां सिंध मां चूंडींदा आहियूं रांदीगर, के घोटकीअ जा आहिनि, के सोबे देर जा आहिनि, हर नौशहर ज़िले जा आहिनि, जिथां किथां जा आहिनि। वाह, अॼु किथां जी टीम आहे? अॼु साईं असांजे ख़िलाफ़ु पंजाब आहे ऐं असां नौशहर जे पासे आहियूं। सिंध पंजाब जो मुक़ाबलो आहे। रांदि दौरान धक बि लॻंदा हूंदा? साईं बिल्कुलु लॻंदा, पर असां वर्जिश कंदा आहियूं, तयारियूं कंदा आहियूं। हा, रांदि दौरान गोदो वग़ैरह भॼंदो हूंदो? न साईं, अलाह असां खेर कंदो, भॼंदा बि आहिनि, अलाह असां रहम कंदो, भॼण बचाइण खां अलाह असां रहम कंदो। सिंध जे नौजवान खे कहिड़ो पैगाम मैसेज ॾींदो? मां इहो ई कंदुसि त रांदि जी तयारी करनि ऐं पलवान थियनि। असांजी इज़त आहे, सिंध जी इज़त आहे, सिंध जे लाइ विढ़नि। बीमारी ख़तमु थी गांगरो। पंहिंजो तालुक़ु किथां आहे? पंहिंजो ज़िलो नौशहर आहे। रांदि कीअं आहे? रांदि ॾिसो रांदियूं सिंध में घटिजी वञनि, रांदियूं करायो था इन करे हिते आयसि नशो थी वियो आहे, बीमारी थी आहे, माण्हू हलिया पिया, रांदि रूज ख़तमु थी वियो आहे। इन करे असां कबड्डी करायूं था, माण्हुनि जो तवजो सां थिए, रांदियूं खेॾनि, पंहिंजी नशो चर्स पियो हर ख़तमु कनि, पंहिंजो जज़्बो ॾेखारनि, पाण खे ठाहिनि, अॼु कबड्डी खेॾनि, बीमारियुनि खां पाक रहनि। कॾहिं कॾहिं रांदि कराईंदा आहियो? इहे इंशाअल्लाह असां हर 8 ॾींहुं कराईंदा आहियूं। हिते थींदी आहे, वरी भिरा रोड में बि थींदी आहे, मुक़ाबला थींदा आहिनि ठीकु ठाक। अहिड़ा पंजाब ऐं सिंध जो मुक़ाबलो थींदो आहे। पंजाब जी टीम त तव्हां खटी ईंदी लॻे थो? न, इंशाअल्लाह असांजी फतेह अलाह भलाई कंदो। असांजी सुठी टीम आहे, ज़िलो नौशहर फिरोजी मशहूरु टीम आहे, जंहिंमें सजाद गांगरो आहे, राह अली गांगरो आहे ऐं असांजा कुझु छोकिरा बि जवान आहिनि, साहब आहे, सुठा सुठा पीढ़ी असांजा माशाअल्लाह। टीम में घणा रांदीगर हूंदा आहिनि? 8 रांदीगर हूंदा आहियूं। 8 रांदीगर? 8 ई रांदीगर खेॾंदा आहिनि गॾु? 8 खेॾंदा आहियूं, 4 5 वठ कंदा आहिनि, ॿिए वरी वञ कंदा आहिनि। अच्छा, हा। पोइ खाध खुराक कहिड़ी खाईंदा हुआ त वरी ताक़त वारी रांदि आहे? माशाअल्लाह कुझु सचो गिहु ऐं बादाम पिस्ता ऐं कुझु पाण खाईंदा आहियूं। सिंध में रांदियूं थियनि थियूं? सिंध में माशाअल्लाह गंज थी, घोटकी थिए थी, रांदि थिए थी, भिरा रोड थिए थी, माना हिन शिकारपुर इन इलाइक़े में रांदि माशाअल्लाह जाम आहे, रांदि उरूज में आहे। नौजवान खे कहिड़ो मैसेज ॾिनो? सिंध में रांदियूं घटिजी वञनि? नौजवान खे मैसेज आहे, बाबा न छा पता, सॼो अची रांदि खेॾो, पाण खे ठाहियो। असां बाडी तयारी कयो, हर रांदि खेॾो, जीअं माण्हू जो तवजो थिए, बीमारियूं ख़तमु थी वञे, चोरी चाकर ख़तमु थी वञे, तवजो ॾियो पंहिंजी पहलवानी ते, खाओ पीओ, महिनत मज़दूरी कयो। सही नौजवान रांदियूं नथा खेॾनि, बीमारियुनि में मुब्तला आहिनि। उनखे तकलीफ़, कंहिंखे शुगर आहे, कंहिंखे कैंसर आहे, कंहिंखे दम जी बीमारी आहे, रांदि नथा खेॾनि, प्रेस नथा कनि, वर्जिश नथा कनि, इन करे हो बीमार रहंदा। कहिड़ो मैसेज नौजवान खे ॾींदो? इहो ई मैसेज आहे, बाबा रांदि खेॾो, पंहिंजो वर्जिश कयो, पाण खे ठाहियो, त बीमारियूं तव्हां इंशाअल्लाह ख़तमु थी वेंदियूं पाण। अॼु बि सिंध में रांदियूं थियनि थियूं? इंशाअल्लाह हाणे रांदियूं हलनि थियूं सिंध में, इंशाअल्लाह अञा वक़्तु हलंदियूं रांदियूं। साना वंदन जो चवणु आहे त माज़ीअ में रांदियुनि जे हुजण करे नंढा तोड़े वॾा रांदियुनि सां संभालियल हूंदा हुआ, जंहिं करे संदन जिस्म ताज़ो तवानो तंदुरुस्त रहंदो हो, बीमारियुनि जो नाम निशान बि न रहंदो हो। पर अॼुकल्ह नंढा ॿार तोड़े वॾा मोबाइल फ़ोन कंप्यूटर में इस्तेमालु लॻी विया आहिनि, जेको इंसानी सिहत लाइ हानिकार आहे, जंहिं करे सिहतमंद मुआशिरो जुड़ण बदिरां बीमार मुआशिरो जुड़ी रहियो आहे। कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे साना वंदन जो चवणु हो त माज़ीअ में रांदियूं जाम हूंदियूं, हाणे रांदियुनि जो रुझान घटिजी आहे, छाजे करे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
सही था चओ तव्हां दा इहो हींअर जेका रांदि आहे रांदि जो सिलसिलो असां वटि ख़ासि करे सिंध में तमामु ख़तमु थी वियो आहे। असां वटि जेका टेक्नोलॉजी टच मोबाइल आई आहे इन टच मोबाइल जे करे असांजे सिहत ते तमामु घणा असर पइजी विया आहिनि। ॿारु जेको आहे कमरे खां ॿाहिरि निकिरे कोन थो, 24 कलाक इन टच मोबाइल खे ॾिए थो ऐं उनखां पोइ सही तरीक़े सां जेका असां वटि क्रिकेट आहे या वॉलीबॉल आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके ॿियूं असां वटि सिंध जी सकाफ़त जे हवाले सां जेके रांदियूं हूंदियूं हुयूं उन्हनि रांदियुनि में न रुगो असां वटि जिस्मानी पर ज़हनी तौर बि हिकिड़ी नशो निमाओ थींदी हुई। उन जे करे असांजा ख़ासि करे जेके पुराणे दौर जा माण्हू ॾिसंदा हुओ सिंध जो माण्हू सिहतमंद हूंदो हुयो, ज़हन जे हवाले सां चुस्त ऐं चालाक हूंदो हुयो। हींअर असांजो ॿारु जेको आहे सो टच मोबाइल जे हवाले सां ज़हन सफ़ा हुनजो माइक्रो थी वियो आहे ऐं उन जे गॾु गॾु ही जेको असां वटि मुख़्तलिफ़ नशे वारा आवर जेके शयूं असां वटि ॿार जेको आहे टीन एजिस में जेके अप्लाई कनि था ऐं मुख़्तलिफ़ जेके नशे वारियूं गोरियूं खाई ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणंदा उन जो मेन सबबु बि इहो ई आहे त उन्हनि वटि एक्सरसाइज़ रांदियूं वग़ैरह न आहिनि ऐं उहो ॿारु तमामु महदूद थी वियो आहे ऐं ग़लति सोबत में अची ऐं ॿारु पंहिंजी ज़िंदगी विञाए थो। असीं पंहिंजे आला इख्तियारनि खे पंहिंजे तालके खां वेंदे मुख़्तलिफ़ जेके स्पोर्ट्स सां जेके तालुक़ु रखनि था उन्हनि खे इहो गुज़ारिश कंदासीं त तालके लेवल ते या UC लेवल ते हिकिड़ो रांदियुनि जा मुक़ाबिला कया वञनि त जीअं ॿार जो ज़हन रांदि जे तरफ़ वञे ऐं ग़लति सोबत खां बचे, नशे आवर शयुनि खां बचे ऐं हीअ जेका मोबाइल आहे इन में मोबाइल में जेकॾहिं फ़ाइदा आहिनि त उन फ़ाइदनि ते असां पंहिंजे ॿारनि खे ॿुधायूं कोन था। इंटरनेट जे हवाले सां जेकॾहिं ॿारनि खे असां इहे शयूं ॿुधायूं या उन ते बि ॾिसो मोबाइल टच मोबाइल आहे उन में बि गेमूं आहिनि पर असीं उहे गेमूं इस्तेमालु नथा कयूं, असां उन खे वरी नेगेटिव सोच में था वठूं। सो इन जे करे मुंहिंजी जेका गुज़ारिश आहे इहो तव्हां अॼु तमामु बहितरीनु जेको आहे हिकिड़ो सुवालु खणी आया हो, इन सुवाल जी तमामु घणी खोटी आहे जेके असांखे पूरा करिणो आहे। तव्हांजी टीम जी सॼी बि महिरबानी ऐं अलाह साईं करे त इन टीम ते हीअ अञा वधीक इन कम खे वधायो त जीअं असांजे ईंदड़ नसुल जेको आहे उहो रांदियुनि जे तरफ़ वञे ऐं जेको स्पोर्ट्स हिन दौर में असां वटि स्कूलनि जे लेवल ताईं बि स्पोर्ट्स ख़तमु थी वियो आहे। न त स्कूल जेके हूंदा आहिनि, मां पाण उस्तादु आहियां त असांजे इदारनि में स्पोर्ट्स जो सामान या स्पोर्ट जो जेको रांदियुनि जो मुक़ाबिला थींदा आहिनि उहे हींअर तमामु घटि थिया आहिनि ऐं इन खे तइलीम जे हवाले सां मां बि इहो ई चाहींदुसि त तालीम जेका आहे असां वटि करिकुलम सां गॾु गॾु एक्स्ट्रा करिकुलम बि लाज़मी आहे, उहा असांजी गेमूं आहे। साईं कोॾी कोॾी असांजी सिंधी जी तारीख़ी रांदि आहे, असां वरी हिन रांदि खे जेको आहे सो शुरू कयो आहे। जीअं असांजी तारीख़ वरी वरिजायूं था त जेकी असांजी माण्हू ड्रामनि में हेॾे होॾे ॿियनि क्रिकेटुनि में अची विया ऐं सिंध जी तारीख़ खे विसारे छॾियो। असां ही वरी हर आचर ते कराईंदा आहियूं रांदि ऐं हीअ अमन जो बि पैगाम आहे, रांदियूं अमन जो पैगाम आहे त जीअं असांजे इलाइक़े में अमन ऐं शांती हुजे, भाईचारो हुजे, मोहबतूं हुजनि, हीअ मोहबत जी निशानी आहे कबड्डी। सिंध जे नौजवान खे कहिड़ो मैसेज ॾींदो? सिंध जे नौजवाननि खे इहो मैसेज ॾींदुमि त जेके बि असांजी सिंध जी तारीख़ आहे उहा असां पंहिंजी न विसारियूं, जेको असांजो उथणु वेहणु आहे रहणी कहिणी आहे उहो उन्हनि खे असां ज़िंदा रखियो वञे। 8 ॾींहं रांदि कंदा इनशाला 8 ॾींहं थींदी आहे ऐं 8 ॾींहं कराईंदा ईंदासीं। किथां किथां रांदि कराईंदा आहिनि? रांदीगर थी पंजाब खां था अचनि, सिंध पंजाब जा रांदीगर बि हिन में शामिल आहिनि ऐं लोकल बि रांदीगर शामिल आहिनि ऐं हीअ तमाशाई जेके ॾिसण जे अचनि था इहे पर ॿी डिस्ट्रिक्ट खां बि अचनि था। जीअं कुझु दोस्त नवाबशाह ऐं खैरपुर खां बि आया आहिनि हिन रांदि खे ॾिसण जे लाइ। ॿुधायो त सिंध में जेके मादीअ में रांदियुनि जो सिलसिलो हूंदो वधीक हूंदो, हाणे घटिजी वियो आहे, इहे छा करणु आहे? साईं हिन जो वॾे में वॾो जेको सबबु आहे जेको हीउ मॉडर्न दौरु आहे, तव्हां ॾिसो पिया त हींअर हर नंढे वॾे ॿार जे हथ में कीपैड या आईफोन जेके मोबाइल फ़ोन आहिनि, एंड्रॉइड मोबाइल फ़ोन आहिनि ऐं ॿियो जेके गेमूं आहिनि जेके ऑनलाइन जेके ॿार सॼो ॾींहुं हुन ते विडियोज़ ते टिकटॉक ते ऐं वरी उन जे पोयां यूट्यूब चैनल्स माफ़िया आहे, इहे जेके वेबसाइटूं कूड़ियूं जाली ठाहे वरी उन ते गेमूं ॿारनि खे मतिलबु उन में ज़हनी माना डिप्रेशन जो शिकार करे छॾींदो। ॿारनि जी नज़र ते बि असर था पवनि, ॿारनि जी साइकोलॉजी ते असर था पवनि, ज़हन ते असर था पवनि। पर आउटडोर गेम जेकॾहिं हूंदी, ॿार जेकॾहिं खुलियल ग्राउंड में माण्हू रांदि खेॾंदो त उन सां ॿारनि जी ऐं आम माण्हूअ जी ज़हनत में बि असरु पवंदो। तव्हां ताज़ो ॾिठो हूंदो त 1 महीने में कंडियारे में 5 ख़ुदकुशियूं थियूं आहिनि। इन वॾे में वॾा सबबु बेसिकली कारण इहे आहिनि त असां जेके आहिनि पंहिंजे पुराणियूं जेके रांदियूं आहिनि, वंजवटी आहे, कबड्डी आहे या क्रिकेट रांदि आहे या आउटडोर जेके बि रांदियूं आहिनि उन खां असां कटियल आहियूं।
तव्हां माना अंदाज़ो लॻायो त शहर जी केतिरी पॉपुलेशन आहे, जंहिंमें माना लखनि जे तइदाद में शहर आहे, त उते 10 खां 12 या वधि में वधि 15 खां 20 जेके आहिनि माण्हू उहे तव्हांखे रांदियूं खेॾंदे नज़र ईंदा। बाक़ी जेके आहिनि सभई जेके आहिनि हाणे त इहो रवाजु पइजी वियो आहे, होटल ते माण्हू वेठो आहे त हिक ॿिए सां कचहरी न पर मोबाइलनि में लॻा पिया आहिनि। त हीउ जेको दौरु आहे इन में असांखे ख़ासि करे मीडिया चैनलनि खे इन ते अवेयरनेस माण्हुनि में फैलाइणी पवंदी ऐं असां ख़ासि तौर जेके समाजी माण्हू आहियूं असांजो बि फ़र्ज़ु थिए थो त माण्हुनि में हिकिड़ी जागरता फैलायूं त हीअ जेके घणो टाइम जेके मोबाइल खे चऊं था या ॿियनि टाइम खे ॿियनि शयुनि खे चऊं था त उन में 24 कलाकनि मां घटि में घटि हिकिड़ो कलाक असां पंहिंजे जिस्म खे ॾियूं ॿाहिरीं जेकी रांदि खेॾूं। उन में हुकूमत खे घुरिजे त जेके ग्राउंड आहिनि उन्हनि खे फ़ाल करे ऐं ॿियो जेके शहरनि जे अंदरि जेके ऑलरेडी जेके ग्राउंडनि ते या पब्लिक प्रॉपर्टी ते कब्ज़ा आहिनि उन्हनि खे ख़तमु कराए उन ई जॻह ते कुझु सुहिणियूं जेके आहिनि नंढा वॾा ग्राउंड जेके आहिनि उन में इंडोर आउटडोर ग्राउंड हुजनि जंहिंमें जेके आहिनि माण्हू पंहिंजो विंदर करे सघनि, रांदि खेॾे सघनि, एक्सरसाइज़ करे सघनि। असांजे मुआशिरे में रांदियूं जेके आहिनि उहे घटिजी वियूं आहिनि, बीमारियूं वधी वियूं आहिनि, छा कारणनि ऐं नौजवाननि खे कहिड़ो मैसेज ॾींदो तव्हां ऐं रांदियुनि जा कहिड़ा फ़ाइदा हूंदा आहिनि? असांजे मुआशिरे में रांदियुनि जे घटिजण जो बुनियादी जेको सबबु आहे त उहो बदतरीन हुकुमरानीअ जे करे ऐं इज्तिमाही सोच जे फ़ुक़दान जे करे माण्हू जेके आहिनि सो गॾियल सरगर्मियुनि खां परे थी विया आहिनि। सो रांदियूं सिर्फ़ु जिस्मानी सिहत लाइ न पर ज़हनी सिहत लाइ बि ज़रूरी आहिनि। उहो इन करे त रांदियुनि खेॾण लाइ हिकिड़ो गॾियल माहौल माण्हूअ खे मिले थो। माण्हू जेके ज़ाती मसइला आहिनि, जेको ज़हनी दबाव वारो जेको माहौल आहे उन मां निकिरी ऐं हिकिड़ो विंदुर ऐं तफ़रीह जे माहौल में अचे थो ऐं माण्हू हिक ॿिए सां मिली हिक ॿिए जो हाल पाण में ओहण जो बि मौक़ो मिले थो। सो इन करे ज़रूरी इहो आहे त अहिड़े माहौल में जो सिंध हींअर मनशियात ऐं समाजी बुराइनि जे वकड़ में अची चुकी आहे ऐं कंहिं बि सिहतमंद सरगर्मीअ जो रिवाजु ॼणु घटिजंदो पियो वञे त रांदियूं जेके आहिनि उन्हनि खे आम कयो वञे ऐं नौजवाननि खे आमादा कयो वञे त हू जेके मनफ़ी क़िस्म जूं सरगर्मियूं आहिनि उन्हनि खां पाण बचाए रांदियुनि सां ऐं लाइब्रेरियुनि सां पाण खे ॻंढनि। माज़ीअ में आम जाम हूंदियूं रांदियूं, जो कारण छा आहे जो हाणे घटिजी वियूं आहिनि? हुकूमत खां कहिड़ो मुतालबो कंदव त ग्राउंड वीरान आहिनि, हुकूमत खां कहिड़ो मुतालबो कंदव? साईं, रांदियुनि घटिजण जो सबबु इहो आहे जो हिकिड़ो त जेका माशी दबाव आहे माण्हूअ ते, ज़हनी दबाव आहे, उन जे करे माण्हू ॼण पंहिंजूं इनफ़रादी जेके मसरूफ़ियतूं आहिनि उन्हनि मां ॿाहिरि निकिरी नथो सघे। ॿियो जेको निज़ाम हुकुमरानी आहे उहो बि इंतिहाई ख़राबु आहे। जो मिसाल तौर जेके समाजी बुराइनि वारा अमल आहिनि, इदारनि जी तबाही आहे, मंशियात जा अॾा आहिनि, उन्हनि खे इंतिज़ामी सरपरस्ती मिली थी वञे पर माण्हुनि जे भलाईअ लाइ जेके इदारा आहिनि या जेके इज्तिमाही मसइला आहिनि, रांदियुनि जा ग्राउंड आहिनि, उन्हनि लाइब्रेरियूं आहिनि, उन्हनि जे बहितरीअ लाइ चूंडियल नुमाइंदा ऐं मुल्की हुकुमरान को लाभाइतो या कारगर किरदारु अदा करण लाइ तयारु कोन्हनि के। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त समाज खे बहितरी ॾे वठी वञण लाइ हर शहर में रांदियुनि जे ग्राउंडनि खे ऐं लाइब्रेरियुनि खे आम कयो। मशहूरु हिकिड़ो जुमिलो आहे त भई सिहतमंद जिस्म में सिहतमंद ज़हन मौजूदु हूंदो आहे। ज़हानत ऐं होशियारीअ जे लाइ बि ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजे जिस्म खे सिहतमंद रखो ऐं उहा जिस्मानी सिहत असां वटि पोरे सां बि थिए थी ऐं उहा जिस्मानी सिहत ख़ासि तौर ते नौजवाननि में उहा रांदियुनि जे मैदाननि खे आबाद करण सां थिए थी ऐं जेके उहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहिनि या जेकी रांदियुनि जा ग्राउंड आहिनि उते नौजवान वञे थो, उहा उन्हनि जे सिहत जे हवाले सां तमामु अहम शइ आहे। ऐं दुनिया जा जेके सुधरियल मुल्क उन्हनि जी वेही जेकॾहिं असां साम्हूं शयुनि खे रखूं था त हर महले पाड़े जे अंदरि उहो को न को रांदि जो ग्राउंड आहे, किथे को जिम खानो आहे, किथे जेके सो का पार्क आहे। सभनि जे तइदाद में माण्हू मर्द तोड़े औरतूं, नौजवान तोड़े ॿुढा, उहे अची करे उते पंहिंजी फिटनेस जे हवाले सां वर्ज़िशूं था कनि
रांदियूं था खेॾनि, इन क़िस्म जूं जिस्मानी एक्टिविटीज़ था कनि। असांजे माशरे जी हिकिड़ी उहा अजीब कैफ़ियत आहे त असीं अक्सर मायूसियुनि जो शिकार आहियूं, नाउमीदियुनि जो शिकार आहियूं, निराशाउनि जो शिकार आहियूं। इन जे करे असीं उन साइड ते नथा वञूं पिया। पंहिंजो शेड्यूल डेली जो रोज़मर्रा जो असांजो अहिड़ो आहे जो असीं रांदियुनि खे टाइम नथा ॾियूं। इन हिसाब सां पोइ बीमारियुनि जो रेशो तमामु वॾो वधी वियो आहे। ऐं हुकूमत खे सिर्फ़ु इलाज खे फोकस कोन्हे करिणो, पर उहे एहतियाती तदबीरूं बि करणियूं आहिनि त माण्हुनि जी सिहत खे असीं कीअं बचाए सघूं था पिया। ऐं उहा सिहत जे लाइ जीअं सुठाई, सफ़ाई, सुथराई अहम आहे, अहिड़े नमूने सां जिस्मानी तौर ते रांदियूं बि अहमियत रखनि थियूं। अक्सर करे रांदियुनि जा जेके ग्राउंड आहिनि उहे माना घेरापात लॻा पिया आहिनि, उते सहूलियतूं न आहिनि। हा, अक्सर त पाण वटि इहो थियो आहे त हिकिड़ो कब्ज़ा माफ़िया ऐं उहे ग्रुप जेके ख़ासि तौर ते सरकारी सरपरस्तियुनि में कमु कनि था, काफ़ी अरसे खां वठी पंहिंजे माशरे जे अंदरि उहे सरकारी तौर ते जॻहियूं जिते रांदियूं खेॾियूं वेंदियूं, जिते ग्राउंड्स हुआ या आसास हुया, उहे न सिर्फ़ु शहरनि में पर ॻोठनि में बि आसास मौजूदु हुया त हिते अची करे उन ॻोठनि जा ॿारड़ा बि रूंद खेॾनि। त उन ते अक्सर सरहंदी वारा माण्हू ऐं जेके अप्रोचिस वारा माण्हू आहिनि उहे कब्ज़ाखोर बणिजी विया आहिनि। इन जे करे सरकार खे घुरिजे त इन रेवेन्यू रिकॉर्ड खे खोले ॾिसे त अंग्रेज़ सरकार जी तमामु बहितरीनु प्लानिंग आहे। नंढनि ॻोठनि खां वठी वॾनि शहरनि ताईं, पाड़े महले ताईं इन क़िस्म जा आसास मौजूदु आहिनि, रांदियुनि जा ग्राउंड मौजूदु आहिनि। त उहे बहाल थियणु खपनि ऐं सरकारी सरपरस्ती उन्हनि जी थियणु खपे, ओनरशिप थियणु खपे, सोसाइटीअ खे बि मालिक जो किरदारु अदा करणु खपे त जीअं असांजो नौजवान घणनि रोगनि खां बची वठे। हींअर मोबाइल में आइसोलेशन जो शिकार थींदो थो वञे। जेके रांदियूं आहिनि उहे इंसानी जेको आहे जिस्म खे केतिरो रिलीफ ॾेई सघनि? अस्सलाम वालेकुम। हा, बिल्कुलु तमामु घणो रिलीफ ॾेई सघनि थियूं, इंसानी जिस्म लाइ ऐं दिमाग़ लाइ बि तमामु घणो रिलीफ ॾियनि थियूं। हीअ अॼुकल्ह जेके नौजवान में साइकोलॉजिकल प्रॉब्लम थियनि था, उन लाइ बहितर आहे त रांदियूं थियणु खपनि मुआशरे में। ऐं ओवरऑल सिहत लाइ अॼुकल्ह फैटी लिवर जा इशू, वज़न वधे थो, गैस जा प्रॉब्लम, मादे जा प्रॉब्लम, उन लाइ बहितर आहे त स्पोर्ट्स थियणु खपनि ऐं रेगुलर बेसिस उन्हनि खे हिमथायो वञे नौजवाननि खे। बीमारियुनि खे केतिरो बचाए सघनि थियूं रांदियूं? बीमारियुनि लाइ तमामु बहितरीनु हल आहे, दवाउनि खां माण्हू बची सघे थो, छो त उन सां इहो आहे त वज़न कंट्रोल में रहे थो ऐं काफ़ी बीमारियूं जेके ख़ासि असां जंहिं शोबे तां आहियूं, मादे जा प्रॉब्लम, जिगर जा मसइला, उन्हनि में काफ़ी मदद मिले थी। हुकूमत खे घुरिजे त ग्राउंडनि जे बहितरीन लाइ कमु कयो वञे ऐं रांदीगरनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि जीअं सिहतमंद मुआशिरो जोड़े सघिजे। कैमरामैन ज़ुबैर आबादी सां गॾु इल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल कंडियारो।